अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लज़ीना यक़ूलूना रब्बना इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वक़िना अज़ाबन्नार अस्साबिरीन वस्सादिक़ीन वल्क़ानितीन वल्मुन्फ़िक़ीन वल्मुस्तग़फ़िरीन बिलअस्हार सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला दुनिया जे नेमतुनि जे मुक़ाबले में आख़िरत वारियूं हमेशा वारियूं नेमतूं बयान फरमायूं। इंसान ज़ात खे तरग़ीब ॾींदे त दुनिया जे जिन शयुनि जे कढ तव्हां लॻी करे मां अल्लाह खे विसारियो था, पंहिंजी आख़िरत बि ख़राब कयो था, अचो त तव्हांखे अहिड़ियूं हमेशा वारियूं कामयाब ऐं वफ़ादार शयूं ॿुधायां जिन खे अपनाईंदव त तव्हांखे ॾाढो फ़ाइदो थींदो। जेके गुज़िरियल आयतुनि में बयान कयूं वियूं त अल्लाह तबारक व तआला परहेज़गारनि माण्हुनि खे जन्नत जा अहिड़ा बाग़ात ॾींदो जिन जे हेठां नहरूं वहंदियूं, पाक घर वारियूं ॾींदो जन्नत जे अंदरि ऐं पंहिंजो रज़ामंदो बि नसीब फरमाईंदो ऐं इहो हमेशा हमेशा जे लाइ हूंदो। पोइ सवाल पैदा थियो त इहे एॾियूं वॾियूं नेमतूं दुनिया जे हयातीअ में ई कंहिंखे मिलंदियूं? कहिड़ा माण्हू दुनिया जे हयातीअ में इहे शयूं हासिल करे सघनि था? कहिड़ा अमल कनि त उन्हनि खे जन्नत बि मिले, जन्नत में पाक घर वारियूं बि मिलनि, अल्लाह जो रज़ामंदो बि मिले? कहिड़ा अमल कनि दुनिया में भला? अल्लाह तबारक व तआला उन्हनि बाननि जूं उहे सिफ़तूं बयान फरमायूं आहिनि जेके सिफ़तूं उन्हनि बाननि जे अंदरि हूंदियूं अल्लाह ताला उन्हनि खे इहा शइ नसीब फरमाईंदो। जीअं न कॾहिं कॾहिं कोई इदारो, का बि फैक्ट्री, का कंपनी को मुलाज़िम खणंदी आहे, जहिड़े बि क़िस्म जो उनखे खपे, कंप्यूटर ते खपे या चौकीदार गेट ते खपे या मैनेजर खपे या ऑपरेटर खपे, केरु बि खपे, पोइ उन जे लाइ डॉक्यूमेंट्स घुरंदी आहे। फलाणी डिग्री बि हुजेसि, फलाणी बि हुजेसि, फलाणी बि हुजेसि, हेतिरनि सालनि जो तजुर्बो बि हुजेसि, इहे डिग्रियूं हुजनिसि, इहे काग़ज़ात हुजनिसि, पोइ अचे इंटरव्यू ॾे त पोइ उनजो मसइलो हल थी वेंदो। अल्लाह तबारक व तआला बि फरमाए थो त जिन माण्हुनि खे जन्नत जा बाग़ात खपनि, जन्नत जूं पाक घर वारियूं खपनि ऐं अल्लाह ताला जो रज़ामंदो बि खपे त ख़बर अथव उन माण्हूअ में कहिड़ियूं सिफ़तूं हुजनि, उनखे कहिड़ी डिग्री हुजे। अल्लाह तबारक व तआला हिननि ॿिनि आयतुनि जे अंदरि उहे 6 ई डिग्रियूं, 6 ई सिफ़तूं बयान फरमायूं आहिनि। इहे 6 ई डिग्रियूं, 6 सिफ़तूं, 6 ई काग़ज़ात जंहिं वटि हूंदा, अल्लाह ताला फरमाए थो उनखे मां पंहिंजो मुतक़ी बानो मञींदुसि, पोइ जेको मुतक़ी थी पियो उनखे इहे पंहिंजो नेमतूं ॾींदुसि। पहिरें नंबर ते अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना यक़ूलूना रब्बना इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वक़िना अज़ाबन्नार। पहिरें नंबर ते इहो परहेज़गार बानो, सचो ऐं मुख़लिस बानो हर मामले में मूंखां दुआ घुरंदो अचे। पहिरीं सिफ़त इहा हुजेसि, हर ॻाल्हि में विख विख ते मुंहिंजे आॾो हथ खणे, दुनिया जे माण्हुनि जे आॾो न।
मां रब आहियां, हर शइ मुंहिंजे हथ में आहे, सभु ताक़तूं, सभु दरवाज़ा, सभु शइ मुंहिंजे हथ में आहे। कहिड़ी शइ आहे भला जेका मुंहिंजे हथ खां ॿाहिरि आहे? तंहिंजे करे पहिरीं सिफ़त हुन बहाने में इहा हुजे, विख विख ते क़दम ब क़दम मूं सां ॻाल्हाईंदो अचे, मूंखां परे न थिए। उहे लफ़्ज़ अलाह साईं फरमायो, अल्लज़ीन यक़ूलून, उहे माना जेके रब्बना चवंदा आहिनि। पहिरियां रब्बना, असांजा रब, अल्लाहु अकबर। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, सॼे क़ुर पाक जे अंदरि जेतिरियूं दुआऊं अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे बयानु करे सेखारियूं आहिनि न, उहे सभु दुआऊं रब्बना जे लफ़्ज़ सां आहिनि। सभु दुआऊं, रब्बना आतिना फिद दुनिया हसना, रब्बना ज़लमना अनफुसना, रब्बना इन्नना समिअना मुनादियन युनादी, रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वकफ़िर अन्ना सय्यातिना वतवफ़्फ़ना मअल अबरार, रब्बना ज़लमना अनफुसना। हर दुआ रब्बना जे लफ़्ज़ सां शुरू आहे। मालूम थियो अल्लाह रब ज़ुल जलाल खे पंहिंजे समूरनि सिफ़तुनि मां दुआ जे वक़्तु उहा सिफ़त पसंदि आहे, इहा सिफ़त पसंदि आहे जेका रब जे लफ़्ज़ सां शुरू थिए। रब चइबो हुनखे आहे जेको पाले परवरिश करे। कंहिंजी पालना परवरिश करे? हर हर मख़लूक खे हर हर हालत में, हर जॻह ते, हर क़िस्म जी रोज़ी हुनखे पुॼाए ॾे, हुनखे रब चइबो आहे। ऐं इहा सिफ़त अल्लाह ताला जे ज़ात में आहे। दुनिया जूं जेतिरियूं बि माइरूं आहिनि, पीउ आहिनि, या जेतिरा बि दुनिया जे मख़लूक़ात जे अंदरि बचनि खे पालण वारा पखी परंदा हुजनि, जीतामड़ा हुजनि, जानवर हुजनि, ढोर ढगा हुजनि, या खणी इंसान हुजे, पंहिंजे बचनि खे पालींदा आहिनि। उन्हनि जे बारे में आर्ज़ी तौर ते चऊं त उन्हनि खे बि रब चइबो, पालींदा आहिनि। पर हिननि जे पालना में, अल्लाह ताला जे पालना में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। असां पालींदा आहियूं, विख विख ते खुटंदासीं, कॾहिं पूरा कॾहिं अण पूरा, कॾहिं शइ मौजूदु कॾहिं अण मौजूदु, कॾहिं पूरी कॾहिं खुटंदी, कॾहिं मिलंदी, कॾहिं बदबूदार ख़राब बि हूंदी। अल्लाह तबारक व तआला जंहिं मख़लूक खे पैदा कयो आहे उन जे पालना जो ज़िम्मो खयो आहे, ऐं जंहिंजो ज़िम्मो खयो अथई उन्हनि खे वक़्त वक़्त ते पूरो जो पूरो पुॼाए ॾींदो आहे। असां में इहे शयूं न आहिनि। हा, थोरे वक़्त जे लाइ अल्लाह तबारक व तआला पीउ माउ जे लाइ इहा सिफ़त पाण क़बूल फरमाई आहे, जो औलाद खे सेखारियईं। जॾहिं न मूंखां पंहिंजे पीउ माउ जे बारे में दुआ घुरो त हुननि जे बारे में चवंदा कयो, रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। मुंहिंजा रब मुंहिंजे अबे अम्मा ते ईअं महिरबानी ऐं बख़्शिश ऐं फज़ल कर, ईअं उन्हनि ते रहम कर जीअं नंढे हूंदे उन्हनि मूं ते कयो। इहो अल्लाह ताला पीउ माउ जे बारे में क़बूल कयो आहे। त पोइ अल्लाह साईं फरमायो त इन्हनि मुतक़ी परहेज़गार माण्हुनि वटि जेके डिग्रियूं हुजनि, छह पहिरीं डिग्री इहा हुजे न त हिन रब्बना जे लफ़्ज़ सां मूंखे पुकारींदा अचनि, मूंसां ॻाल्हाईंदा अचनि, विख विख ते मूंसां मुख़ातब हुजनि। थोरे वक़्त जे लाइ सवाल ज़हन में ठही आयो, साईं तोसां न ॻाल्हाईंदा अचनि विख विख ते? कीअं ॻाल्हाइनि तोसां? तुंहिंजी ज़ात त बेनियाज़ आहे, तुंहिंजी ज़ात बाबरकात आहे, आला शान आहे तुंहिंजो, तोसां कीअं ॻाल्हाइनि? अल्लाह से फरमायो, हा उहो बि सेखारियां थो। मूंखे ॻाल्हाईंदा, मूंखे हीअं चवंदा अचनि, रब्बना इन्नना आमन्ना, ए रब असांजा, असां ईमान त आंदो आहे, असां मुस्लमान त थियासीं, कलमो त पढ़ियोसीं, ला इलाहा इल्लल्लाह त चयोसीं, पर इन ला इलाहा इल्लल्लाह चवण खां पोइ खोड़ सारियूं शयूं असांजे मथां ज़िम्मे में लॻी वियूं। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयोसीं, ईमान बि असांजो इन्हनि लफ़्ज़नि जे चवण खां पोइ साबित थियो। त पोइ ईमान साबित थियण खां पोइ केतिरियूं शयूं करणियूं अथमि, केतिरियूं वरी छॾे ॾियणियूं अथमि। पोइ साईं जेके करणियूं अथमि कॾहिं उहे नथियूं थी सघनि, जेके छॾणियूं अथमि उहे कॾहिं कॾहिं वरी थी थियूं वञनि, कमियूं कोताहियूं थियूं थियनि। तो जिन कमनि जे करण जो हुकुम कयो आहे, नमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ैरात सदक़ात, उहे कॾहिं कयां थो कॾहिं खुटी थो पवां। वरी जिन शयुनि खां तो रोकियो आहे, चोरी शराब ज़िना बेहयाई बदकारी बद अख़लाक़ी खां रोकियो आहे, कॾहिं कॾहिं थी थो वञे। साईं पोइ असां ईमान त आंदो आहे, पर हाणे कोताहियूं ॾिठियूं थियूं। जेके कम ॾसिया थी त कयो, कॾहिं नथा थियनि, जिन खां झलियो अथई न कयो, कॾहिं थी था वञनि। साईं पोइ अल्लाह से फरमायो, पोइ मूंसां हीअं मुख़ातब थींदा अचो, रब्बना इन्नना आमन्ना, ए रब असांजा, असां तो ते ईमान त आंदो आहे, पर खुटी था पऊं। पंहिंजे ईमान खे पके पुख़्ते बणाईंदे
पंहिंजे ईमान जे मुकमल ज़ाब्ते ते कंट्रोल कंदे खुटी था पऊं पोइ फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना, असांजा गुनाह माफ़ कजां, असांजूं कोताहियूं कमियूं पेशियूं माफ़ कजां, वक़िना अज़ाब नार, ऐं जहन्नम जे अज़ाब खां असांखे बचाइजां, पनाह ॾिजां। अल्लाह से फरमायो मुंहिंजे बाननि में पहिरें नंबर ते सिफ़त इहा हुजे पंहिंजे कोताहियुनि खे मञीदा अचनि, रब्बना जे लफ़्ज़ सां मूंसां ॻाल्हाइनि, कोताहियुनि खे मञीदा अचनि, मूंखां पंहिंजे कोताहियुनि जी माफ़ी घुरंदा अचनि, जहन्नम खां पनाह घुरंदा अचनि। इहे टई ॻाल्हियूं हिकु डिग्रीअ में, हिकिड़ी सिफ़त इहा हुजे मूंसां ॻाल्हाईंदा अचनि हिन अंदाज़ में। ॿिए नंबर में फरमाई अस्साबिरीन, दीन जे अहकामनि ते, शरीयत जे अहकामनि ते अमल कंदे कॾहिं सख़्तु हालात ईंदसि, कॾहिं नफ़्स जो ग़लबो हूंदुसि, थकल चुचल हूंदो, नमाज़ जो टाइम बि हूंदो, पंहिंजे धंधे कारोबार जी शिदत हूंदसि, उरूज हूंदुसि, नमाज़ जो टाइम बि हूंदो, गर्मीअ जा ॾींहं हूंदा, रमज़ान बि अची वेंदुसि, हालात जंग जहिड़ा अची वेंदा, पर जिस्म में लड़ण जेतिरी हिम्मत बि न हूंदसि, बाज़ू बि थकल हूंदुसि, कारोबार ऐं पंहिंजी पोड़प, पंहिंजा बच्चा, पंहिंजो घर बार बि खुखंदुसि, मैदान जंग में अचण जो हुकुम अथसि। अल्लाह से फरमायो हालात इस्लामी माण्हूअ ते, मुस्लमान माण्हूअ ते ॾुखिया बि ईंदा, सख़्तु हालात मां गुज़रणो बि पवंदुसि, माल कमाए 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 परो थी पवंदो, जवानीअ में ई अछो थी वेंदो, थकिजी मरंदो, असांजो हुकुम बि थींदुसि त हिन मां 40% ज़कात जे नाले सां अदा बि कर। नफ़्स ऐं दिलि न मञींदसि पर हुकुम असांजो कड़ो हूंदुसि, दिलि न चवंदसि रोज़े रखण ते, हुकुम हूंदुसि त रोज़ो रख, गर्मीअ जा ॾींहं भले तेज़ीअ वारा वॾा हुजनि, भले शिदत सां वञणु लॻे, भले इस्लामी ज़िंदगी गुज़ारींदे हालात सख़्त खां गुज़रणो पवंदुसि। पोइ अस्साबिरीन, ॿिए नंबर ते सिफ़त इहा हुजेसि त बुरदबार हुजे, रड़ियूं न करे, धाड़ घोड़ा न करे, कूकू न करे, सब्र खां कमु वठे, इस्तिक़ामत खां कमु वठे, बुरदबार थी पए, शिकायत न करे असांजी, साबिरीन हुजे। ॿ सिफ़तूं इहे, ॿी डिग्री। टे नंबर ते फरमाई वसादिकीन, बंदा तुंहिंजे मथां हालात ईंदा, कॾहिं तुंहिंजे इज़त बेइज़ती जो मामिलो, कॾहिं तुंहिंजे कारोबार धंधे में ऊंच नीच जो मसइलो, कॾहिं गुरबत, कॾहिं मिसकीनी मोहताजी, कॾहिं तुंहिंजी इज़त, कॾहिं बेइज़ती, हज़ारों ॻाल्हियूं तुंहिंजूं ईंदियूं, सचो थिजां। ईअं न त दिलि में हिकिड़ी हुजे, ज़बान ते ॿियो हुजे, सचो थिजां। जहिड़ी तुंहिंजी दिलि बोले ज़बान ते उहा ॿोली ॻाल्हाइजां, ईअं न त दिलि में हिकिड़ो हुजई, ज़बान ते ॿियो हुजई, ज़बान सां मिठड़ो हुजई, दिलि जे अंदरि खटो हुजई, ईअं न त ज़बान सां मिठी ॿोली ॿोलींदो रही, दिलि जे अंदरि ज़हर खे पचाईंदो रही, ईअं न हुजजां। सादिकीन, सचो थी रहजां, हर माण्हूअ सां सचो हुजजां, ढोर ढगे सां बि सचो, घर बार सां बि सचो, कारोबार धंधे ड्यूटीअ सां बि सचो, हलाल रोज़ी कमाइण में बि सचो, त पंहिंजे माताहत मुलाज़िमनि ऐं नौकरनि चाकरनि सां बि सचो, सचो थी रहजां। 3 डिग्री इहा। चौथे नंबर ते फरमाई वल कानितीन, मुंहिंजो जॾहिं तोखे हुकुम थी पवे न, दिलि दिमाग़ मञई या न मञई, झुकी पइजां, झुकी पइजां ख़ुशूअ ख़ुज़ूअ सां, मञींदे त बि झुकणो पवंदी, न मञींदे त बि झुकणो पवंदी, हुकुम मुंहिंजो आहे, तंहिंजे करे दिलि जे सचाईअ सां, इख़लास सां, मुंहिंजो हुकुम थी पवे त अकुल खे इस्तेमालु न कजां, झुकी पइजां बसि, ख़ुशूअ ख़ुज़ूअ सां मुंहिंजे अहकामनि जे ताबेदारीअ जे लाइ पंहिंजो पाण खे हमेशह तयारु रखजां। चौथी सिफ़त इहा। 5 नंबर ते फरमाई वल मुनफ़िक़ीन, मुंहिंजो ॾिनल माल तो वटि जेकॾहिं काफ़ी मिक़दार में गॾु थी पवे त पोइ उन मां ख़र्च कंदो अचिजां। कीअं ख़र्च कंदे, उहो तोखे वरी ॿी जॻह ते क़ुर पाक में तोखे मां ॿुधायो आहे या ॿुधाईंदुसि अॻिते, कीअं तोखे ख़र्च करिणो आहे। हाणे कीअं ॿुधायो आहे या कीअं अॻिते अलाह ताला ॿुधाईंदो, बयानु कुझु थियो आहे, थोरो भेरो ॼारियां। जेकॾहिं माण्हू ज़कात जे कढण जेतिरो माल अथसि, निसाब जेतिरो आहे, त सॼे माल खे टोटल करे उनजी 40% जेका बि बणिजे उहा कढंदो, पोइ मिसकीननि, ग़रीबनि, यतीमनि, फ़क़ीरनि, मुसाफ़िरनि खे ॾींदो। पर उन खां पोइ बि माल जेको हिन वटि आहे उहो काफ़ी मिक़दार में आहे, हिन जे ख़र्च खपाइण खां घणो आहे। पोइ अलाह ताला फरमायो हाणे ज़कात फ़र्ज़ अदा थी वई, हाणे महिरबानीअ तौर ते तुंहिंजे मथां हिकिड़ी ॿी बि ज़िमेदारी रखूं था। जेके बेपो चबाना हुजनि, बेवा औरतूं हुजनि, यतीम ॿार हुजनि, ज़कात बि उन्हनि खे ॾेई छॾी थी, पर तुंहिंजे ज़कात मां पोइ बि उन्हनि जो गाॾिड़ो नथो हली सघे, तुंहिंजा मिट माइट बि, रिश्तेदार बि, या तुंहिंजो अणॼाण माण्हू आहे,
कोई वाक़िफ़ियत रखण वारो कोन्हे, नओं माण्हू आहे, नथो सुञाणे, पर सम्झी थो त मोहताज आहे, पोइ बि हुनखे ज़कात खां अलावा बि हुन ते ख़र्च कंदो अचे, जंहिंखे नफ़ली सदक़ात ऐं ख़ैरात जे नाले सां क़ुर पाक चयो आहे, ख़र्च कंदो अचिजांइ। हिते मजमूई तौर ते हिकिड़ो लफ़्ज़ चयईं त 5 नंबर ते सिफ़त इहा हुजेसि, असांजो ॾिनल माल ख़र्च कंदो अचे, माना सख़ी हुजे, हथ मथियों हुजेसि, हेठियों न। हेठिएं हथ मां मुराद वठण वारो, मथे हथ मां मुराद ॾियण वारो, जहिड़ो बि हाल अथसि न, ॾियण वारो हथ हुजेसि, ख़र्च करण वारो हुजेसि। पोइ जेको ख़र्च कंदो ईंदो, मां बि ॾींदो वेंदोमांसि, वधाईंदो वेंदोमांसि, खुटाईंदोमांसि न। जेकॾहिं हिन हथ पंहिंजो बंदि कयो त पोइ यादि रखिजो, इहे ख़ज़ाना सभु मुंहिंजे हथ में आहिनि। अल्लाहु यबसुतु रिज़्क़ लिमन यशाउ मिन इबादिही व यक़दिरु लह। क़ुर थो फरमाए, विरासत वारा, रिज़्क़ रोज़ीअ वारा ख़ज़ाना सभु अल्लाह वटि आहिनि, ॾोही बि अल्लाह रब ज़ुल जलाल जे हथ में आहे, विरासत वारो विराइण वारो बि पाण आहे, उनजी मर्ज़ी आहे। यबसुतु रिज़्क़, जंहिंखे चाहे कुशादो करे ॾोही भरे भरे ॾे, व यक़दिरु लह, जंहिंखे चाहे त लाहे लाहे ॾे, जंहिंखे चाहे ख़ाली मोटाए छॾे। फरमाए त ख़र्च कंदा अचिजो। 5 नंबर ते सिफ़त डिग्री इहा हुजेसि। 6 नंबर ते फरमाई वल मुस्तग़फ़िरीन बिल असहार, सुबुह जे पहर में ख़ुसूसन पंहिंजे कमनि कोताहिनि जी मूंखां माफ़ी वठंदो अचे। असहार सहर जो आहे, सहर सहरीअ खां वरितल आहे, सहरी माना तहजद वारो टाइम, जंहिं टाइम ते रोज़ो रखिबो आहे। शुरूआत कबी आहे रोज़े जी, पोइ इख़्तिताम थींदो आहे। हाणे रोज़े खाइण पीअण वारो जेको टाइम आहे, वरी सहरीअ जो टाइम पूरो थियो, इहो जेको आख़िरी टाइम आहे फजर जे टाइम खां पहिरियां, इन टाइम में तहजद जे तरफ़ इशारो आहे। इन टाइम में जेको माण्हू मूंखां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदो अचे, इन टाइम ते सॼी दुनिया सुतल गाफ़िल हूंदी आहे, आराम में हूंदी आहे। इन वक़्तु जेको माण्हू पंहिंजी निंड प्यारीअ खे छॾे, बिस्तरे खे छॾे, गफ़लत पंहिंजी छॾे, इन टाइम ते जेको मूंसां मुख़ातब थिए, जेको ॻाल्हाए, इन टाइम ते जेको मूंखां माफ़ी वठे, इहे 6 सिफ़तूं जंहिं बाने खे हूंदियूं, उन्हनि बाननि खे इहे सभु शयूं नसीब कंदुसि। कहिड़ियूं? लिल्लज़ीन तक़ौ इंद रब्बिहिम, जिन परहेज़गारी कई, उन्हनि बाननि जे लाइ जन्नातु अदन, जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार, अहिड़ा बाग़ात जन्नत जा ॾींदो मां न, जंहिंजे हेठां नहरूं पियूं वहंदियूं, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशह हमेशह रहंदा हुन में। वाज़वाजुन मुतहरतुन, पाक घर वारियूं बि ॾींदो मां न, व रिज़वानुन मिन अल्लाह, पंहिंजो रज़ामंदो बि नसीब कंदो मां। इहे सभु सिफ़तूं उन्हनि खे मिलंदियूं जिन मुक़दस बाननि में इहे 6 सिफ़तूं हूंदियूं। पोइ अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि ॾिसो, अॻुवाट इहे शयूं बयानु करे छॾियूं आहिनि, जो क़यामत जॾहिं तव्हांजो हिसाब किताब थिए, पोइ तव्हां चओ त या इलाहुल आलमीन, असांखे जन्नत जो शौक़ु त वॾो, पर जन्नत मिलंदी कीअं, इहा ॻाल्हि असांखे कंहिं ॿुधाई कोन आई। ॿुधाइण हा त वॾो ज़ोर लॻायूं आहे, वॾी हिमत कयूं आहे, कमाए अचूं आहे, उहे डिग्रियूं खणी अचूं आहे, अहिड़ियूं सिफ़तूं, उहे शराइत, उहे काग़ज़ात खयूं अचूं आहे, असांखे कंहिं ॿुधायो कोन हो। अल्लाह जी फरमाए, क़ुर पाक जे अंदरि मां ॿुधाए थो छॾियांव, पोइ मयार न ॾिजो। अफ़सोस, असां क़ुर पाक जे हिन तालीम खां गाफ़िल आहियूं। सच पच ख़बर ई कान्हे का जन्नत कीअं मिलंदी आहे, कहिड़ियूं असां वटि सिफ़तूं हुजनि, कहिड़ा अमल कयूं त रब राज़ी थींदो, पोइ इहे नेमतुनि सां नवाज़ींदो, ख़बर ई कान्हे। क़ुर खां परे आहियूं, तॾहिं क़ुर पाक जी मालूमात इल्मु असां वटि कोन्हे। अफ़सोस, उलमा खां, उलमा जे दर्स खां, इन तालीम खां परे आहियूं, गाफ़िल आहियूं। तॾहिं क़ुर पाक जी तालीम हूंदी, उलमा किराम जे दर्सनि जी मालूमात हूंदी, इन मुक़दस तालीम जी चङी तरह इंसान खे दस्तरस, कंट्रोल, मज़बूती हूंदी, इंसान झुकंदो वेंदो। क़ुर पाक जी आयतुनि में अल्लाह ताला उहो असरु रखियो आहे, केॾो बि न पथर दिलि माण्हू हुजे, हिकिड़े गौर फ़िक्र सां, तवजो सां क़ुर पाक खे ॿुधंदो ऐं सम्झंदो, क़ुर उनजे पथर खे भोरे पाणी करे छॾींदो। उहो कमाल रखियलु आहे। इंसान जे ज़बान में कोई तासुर कोन्हे, रब तबारक व तआला जंहिंजे ज़बान में मिठास जो रखे, अल्लाह ताला शायदि तव्हां असांखे बि उहो ज़बान में असरु मिठास जो नसीब करे, ऐं उन खां पोइ अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन्हनि सिफ़तुनि वारो बानो बनाइण जे लाइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।